न अगला न पिछला माल खा गया विचला सिराई की पहाको। दोस्तों हिकड़े जबल जे गार में एक बुजुर्ग वेठे रियाज़त कई। गार मां मैदानी इलाइक़ो साफ़ ऐं चिट्टो पे नज़र आयुसि। मैदान में हिकड़ो खूह हुयो जंहिं मां राहगीरनि पाणी बि पीतो पए ऐं भर वारे वण जी छांव में थकु भञी ताज़ो तवानो थी पंहिंजी मंज़िल ॾांहुं विख पे वधाए विया। हिकड़े ॾींहुं छा थियो जो हिकड़ो घोड़े सवार मुसाफ़िर आयो। चेल सां ॿधल नाणे जी हेमियाणी छोड़े ऐं हेठि रखियईं। पाणी पी आहिलियो त अखि लॻी वियसि। अखि खुलण ते पाण खे ताज़ो तवानो सम्झंदे यकदम घोड़े ते चढ़ियो ऐं मंज़िल ॾांहुं रुख कयईं। उबहराइप में अशरफियुनि सां भरियल हेमियाणी खणण विसरी वियसि। जेॾांहुं वियो ओॾांहुं खां ॿियो घोड़े सवार मुसाफ़िर आयो जंहिं खूह ते लही पाणी पीतो। वण जी छांव हेठां आसीस वठंदे हेमियाणीअ ते नज़र पयसि। खणी ऐं चेल सां ॿधी छॾियईं ऐं उन तरफ़ रवानो थी वियो जंहिं तरफ़ खां पहिरियों मुसाफ़िर आयो हो। पुठी न ॾिनई जो हिकड़ो काठेर झंग मां काठियुनि जी भरी मथे ते रखियूं शहर विकिणण लाइ वेंदे अची खूह ते पहुतो। भरी लाहे पाणी पीताई ऐं वण जी छांव में थकु भञण जे लाइ आहिलियो ई मस त निंड खणी वयसि। एतिरे में पहिरियों मुसाफ़िर मोटियो ऐं लत हणी काठेर खे निंड मां उथारींदे पुछाईंसि त अशरफियुनि जी हेमियाणी किथे आहे। चयईं मूंखे ख़बर नाहे। खुतो जवाब खेसि न वणियो। हिकदम म्याण मां तलवार कढी संदसि सिर कलम कयूं हलियो वियो। टकरीअ जे गार में रियाज़त कंदड़ बुज़ुर्ग जे वातां बे इख्तियार निकिरी वियो त न अगला न पिछला माल खा गया विचला। मतलब त अॻियां मेहनत करे विया विचन फल खाधो ऐं पोयां लोड़ीनि था पया। दोस्तों ये चवणी अव्हां खे कीअं लगी कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो। वीडियो पसंद आई हुजे त शेयर बि ज़रूर कजो।